अदब सां नालो खई कोर्ट में हाणे ॿई असां हिक ॿिए जे मथां हू मुंहिंजे मथां फरियादी आहे मां जवाब ॾींदड़ आहियां मूंखे अबुल हसन न चवे हा मुंहिंजो हिते नालो अली खणे हा जीअं हुन जो नालो खई पोइ मां अलीअ जे दिल में ठंडक पहुचे हा मां चयमि अॼु दस्तगीर बादशाह पीर जे बच्चन बि चयो जेकॾहिं कोई दाही आहे असां पंहिंजे बच्चन खे लिकाईंदासीं त उन्हनि खे कोर्ट पुॼाईंदासीं साबित थिए त उहो वो कानून जिए चाहे असा इनकी हिमायत न कंदासीं छो जो असा अलीअ जा बचड़ा सुभान अल्लाह वाह जुमलो मां चवण चाहींदम दस्तगीर बादशाह पीर जे मुरीदन खां पुछण चाहींदम ए फकीर खुदा न करे तव्हां जे घर में कोई फर्द गलती करे छा सॼो कबीलो दोही थी वियो नथा ॻाल्हायो खुदा न करे कोई खास कैलन में दोह करे छा सजी कौम खास कैली दोही थी वई खुदा न करे कोई कुबर फकीर में दोह करे छा सब कुबर फकीर दोही थिया खुदा न करे कोई जोगी फकीरन में दोह करे सब जोगी दोही थी विया खुदा न करे कोई बरोच जे खानदान में दोही थे सब बरोच दोही थिया खुदा न करे कोई सूमरे जे खानदान में दोही थे सब सूमरा दोही थिया न वाजब ये सब कौमन वारा पंहिंजे जो तहफ़ुज़ कदा वो दस्तगीर जे बच्चन जो ज़बरदस्त सखावत तहफ़ुज़ न कयो से मैदान ते खड़ी अची थाने में दिलो से साबिती थे जेको दुनिया जे लाइ शरीयत जो हुकुम आहे उहो असांजे वाह उन्हनि साबरीन सैयदन जे मथां आंगुरियूं खणो था असां अॼु बि अलल ऐलान चऊं था जेकॾहिं मिस्कीन फातिमा जे मथां जेकॾहिं ज़ुल्म थियो आहे जेकॾहिं फातिमा जो जेकॾहिं क़त्ल थियो आहे जेकॾहिं फातिमा जे मथां तशद्दुद थियो आहे इहा फातिमा असांजी न्याणी आहे अलल ऐलान चऊं था अॼु दुनिया ॿुधे थी खुदा जी इज़त जो कसम असां उन मज़लूम सां गॾु आहियूं मां चयमि ए फ़कीरो थोरो पंहिंजे सीने ते हथ रखो खुदा जी इज़त जो कसम असां महबूब जी मिंबर ते वेठा आहियूं असांजो नानो बाबो त न्याणियुनि जे मथां चादरूं रखंदो हो खुदा जी इज़त जो कसम खणी थो चवां असांजूं हमदर्दियूं दिली बि इन फातिमा सां आहिनि इन न्याणीअ सां आहिनि पर मां चवां थो एतिरो त कयो हिन महिल ताईं कोई साबित न थी सघियो पर जेकॾहिं कंहिं ग़लती बि कई खुदा न करे कोई साबित भी थी वियो पर फकीर उन जी आड़ में दुनिया जे सैयदन के कारियो अजीब मुसलमान आयो मुझो रब फरमाए ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा महबूबा मां खुदा जो पैगाम पुजा मां खुदा तो चवा मां बियो तवा का कोई रब ताला अजर नथो मुस्तफा जे ला घुरा जे कदे मुस्तफा जे ला अजर घुरा तो तहका जी महबूब सा प्यार कयो ता मुस्तफा जे बच्चन सा प्यार कयो इनन सा मोहब्बत कयो इनन सा मवद्दत कयो ए फकीरो पंहिंजे सीने ते हथ रखो वक्त जा बादशाह वक्त जा सरदार वक्त जा वॾा वॾा अल्लाह जा बाना गुजरिया वक्त जूं क़ौमूं गुजरियूं हर कबीले में गुजरियो जेकॾहिं हिकिड़ो ॾोही आहे उहो ॾोही आहे जेकॾहिं कावड़ न कयो नूह अलैहिस्सलाम जो पुट ॾोही हो रब ताला क़ुरान पाक में फरमायो ए सोना नूह तुंहिंजो ॾोह न आहे तुंहिंजो पुट ॾोही तुझो दोह ना है तुझी घरवारी दोही आ ए सुना नुह ये तुझे कबीले में ना है वो तुझे बेड़े ते नचण दा गरक थी वेंदा पर मुझे मुस्तफा करीम फरमायो मसलो अहल बेती क मसलो सफीना नु मन रकब फीहा नजाब मन तखल्लफ अनहा गरक मुझे महबूब मुस्तफा फरमायो मां मुस्तफा जे बच्चन जो बेड़ो एड़ो आ जेको गुनाहगार चढ़ंदो वो भी तरी हली वाह सुभान अल्लाह सुभान मां मुस्तफा जी आल जो बेड़ो एड़ो आ जेको इन में चढ़ंदो
डरंदो कदे बुधंदो ना। ए फकीरो अगी मां हिकड़ी हदीस पढ़ंदम पो अगते मां मौजू हलाइंदम। अल मुस्तदरक लिल हाकिम में मुझे महबूब मुस्तफा जो फरमान बुधो हेदे तवज्जो कयो। महबूब जी मिंबर ते बैठो आया। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। ये हदीस मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हजरत अबू हुरैरा रिवायत किया, हजरत अब्दुल्ला इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा रिवायत किया। अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब मुस्तफा फरमायो किताब जो नालो अल मुस्तदरक लिल हाकिम अल्लाह अल्लाह जिल्द नंबर है 4 हदीस नंबर 4712। हेदे तवज्जो कजो रिकॉर्डिंग क्यों उन्हन के जवाब दो उन्हन का सवाल पूछो जेके पंहिंजी इबादतुन ते नाज़ कन था जेके पंहिंजल कबीलन ते नाज़ कन था। असा बार बार समझायो से त बाबा जेको दोही आ उन जो हुकूमत फैसलो करे, जेको दोही आ उन जो कोर्ट सगोरो ही फैसलो करे। दोह साबित थींदो जेको थींदो कोर्ट में जेको फैसलो थींदो। रानी परवारा साबरी न कोई उन जे वेझो न विया पर मुझे महबूब मुस्तफा जो फरमान बुध अज उहे वॾा वॾा दावेदार के असां जो सही फलाणो त वॾो इबादत गुज़ारा मां चम इबादतूं कम न दी दई। मुझे मुस्तफा करीम जो फरमान आ भलो अन रजुलन सपन बैन रुकन वल मकाम वसल्ला वसाम सुम्मा लकी अल्लाह व हुवा मुक़बिदुल अहल बैत मोहम्मद दखल अन्नार। मुझे महबूब मुस्तफा जी हदीस बुधो ओ महबूब जा आशिको मुझो आका फरमाए थो जेको शख्स सजी जिंदगी काबे में गुजारी इबादतूं कंदो रहो रियाज़तूं कंदो रहो सजी जिंदगी जा नफली रोजा रखी सजी जिंदगी रुकने यमानी और मुझे महबूब मुस्तफा जे हजरे अस्वद जे विच में भी सजदा कई सजी जिंदगी सजदा कंदो रहो नमाज़ूं पढ़ंदो रहो वो मकाम अची वियो त रब ताला उनखे पंहिंजे नूर जो दीदार करायो। इहो मकाम अची वियो पर जॾहिं इहो शख्स मरी वियो मरंदो डायरेक्ट दोज़ख में वेंदो। मुझो जुमलो न समझी सघियो। ओ फकीर उनजी काथे इबादत हुई तवाजी सावड़ी में न हुई तवाजी थरी में न हुई तवाजी रानीपुर शरीफ में न हुई उन्हनि जी बगदाद शरीफ में इबादत न हुई उन्हनि जी मौला करबला में न हुई मौला जी मुश्किल कुशा जी दरबार में नहीं। इन जी इबादत काबे जे साम्हूं हले पई। इन शख्स की इबादत काबे जे साम्हूं हले पई। हजरे अस्वद रुकने यमानी जे विच में सजदा करे करे मरी वियो रोजा रखी रखी मरी वियो। इते मौत थियो थस इते 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 काबे जे हरम जे अंदर। महबूब फरमाए थो इन जे दिल में जेकॾहिं मुझे आले रसूल जो बुग़्ज़ा इहो जन्नत जी खुशबू भी न सिंघंदो। जन्नत जी खुशबू न सिंघंदो। मुझे महबूब मुस्तफा जो ऐलान बुधो मुझे आका फरमायो जे जे दिल में मां मुस्तफा जे बच्चन जो दिल में बुग़्ज़ अची वियो मां मुस्तफा के अल्लाह बुधायो वो कदे भी जन्नत जी खुशबू न सिंघंदो। मांखे चवण दे जेके सभिनी सैयदन के गारियूं ॾियनि मुस्तफा करीम जे खून के गारियूं ॾियनि मुझे महबूब फरमाए तो क़यामत के ॾींहुं जेको मुझे बच्चन के घटि वधि ॻाल्हाईंदो मुंहिंजी आल खे न सुञाणींदो मुस्तफा जी हदीस आहे क़यामत जे ॾींहुं उथंदो त उनजो बूथ कारो हूंदो। अल्लाह ताला ॾेखारींदो मुंहिंजा महबूब कलमो तुंहिंजो पा पढ़नि तुंहिंजे बच्चन सां बुग़्ज़ रखनि पिया तुंहिंजे बच्चन खे गारियूं तुझे बच्चन के गारियूं ॾियनि पिया। ओ मुंहिंजा महबूब तिस्मा ख़ुदा इन्हनि जो मुहकारो करे उथारियो आहे। रब ताला त फरमाए थो निमाज़ूं तॾहिं क़बूल कंदो मई इबादतूं तॾहिं क़बूल कंदो मई जॾहिं मुस्तफा जे खून खे सुञाणींदे तॾहिं रानीपुर जे रहबर फरमायो अॼु असां लॾियो सुभाणे तुंहिंजो वारो
अज असां लॼियो सुभाणे तुंहिंजो वारो साहे खणज पाण सां सैयद जो सहारो उते भॼण जो चारो मिलंदई कीन अबू मोहम्मद साले चवे मां चम ओ ज़ालिमो तव्हां राणीपुर जे सरदार खे न सुञातो ख़ुदा जी इज़त जो कसमा जिन खे महबूब मुस्तफ़ा हिन हिंद सिंध में ड्यूटी लगाई ओ फ़कीर तव्हां असांखे पंहिंजा घर प्यारा पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे बच्चन खे नाने जो दीन प्यारो आहे मां बस इहा ॻाल्हि करे सबुर करे वियमि हिकिड़ी हदीस ते मुंहिंजी नज़र पई इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम इमाम बाकिर अलैहिस्सलाम इमाम सज्जाद अलैहिस्सलाम मुस्तफ़ा करीम जो बच्चा महबूब जो खून घणो वक्त न गुज़रियो उन्हनि सैयदनि खे बि ज़ालिम गारियूं ॾींदा सोरोसी पारो आयत नंबर 82 सूरह कहफ में अचे तो मुझे महबूब मुस्तफ़ा जे बच्चो इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम मौलवी साहब तव्हां खे ॿुधाईंदा इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम इमाम बुखारी जा भी सरदार इमाम आज़म अबू हनीफा जा भी मुर्शिद इमाम मुस्लिम जा भी मुर्शिद इमाम शाफी जा भी मुर्शिद अल्लाह जे सभिनी फलनि जा मुर्शिद इमाम जेके जेके फिक़ही इमाम आया उन्हनि खे पंहिंजो इमाम जाफर सादिक खे पंहिंजो सरदार तस्लीम कयनि या उन्हनि जे शागिर्दनि जा शागिर्द हुया या मुरीदन जा मुरीदा बुधो इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम छा थो चवे हाजी तुर मोहम्मद हेदे तवज्जो कजा इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम ॾिठो रात जी असां नाने जो दीन पुॼायूं था पोइ बि उहे मुस्लमान असांखे गारियूं ॾियनि था मुंहिंजे इमाम अलैहिस्सलाम जे लबनि मां आवाज़ निकितो ए मुस्लमानो कम से कम असांजो एतिरो त हया कयो जे क़ौम बनी इसराइल जे उन बली यतीमनि जो कंहिं ख़्यालु कयो के अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम हज़रत खिज़र अलैहिस्सलाम हिकिड़े ॿिनि यतीमनि जी दीवार पिया ठाहिनि मज़दूरी पिया कनि अल्लाह जे क़ुरान फरमायो अबाहुमा सालिह अब मुझे अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो वकान अबाहुमा सालिह ए मुझा महबूब मुस्तफ़ा उन्हनि जे नस्ल में इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम फरमाइनि था उन्हनि जे 7 नस्लनि खां मथे हेॾे तवज्जो कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम का के सवाल पूछो ए सुना मूसा ही त मानी भी नथा ॾियनि ही त पाणीअ जो गिलास भी नथा ॾियनि असांखे खट भी नथा ॾियनि ख्वाजा खिज़र खां पुछण लॻा ए सुना हिननि जी दीवार ठाराए तो हे ॻोठ